بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله अम्मा बाद दरूद सलाम नबी करीम ते सदाईं ज़बान ते हुजे गुज़ारिश हूंदी आहे दोस्तनि खे ऐं हीअ असांजो आहे बरनामज तअम्मुलात अल क़ुरानिया हीअ असांजो हिसो आहे 219 ऐं तअम्मुलात असीं छो था कयूं छो जो अल्लाह ताला असांखे क़ुरान में हुकुम करे थो कज़ा किथे न किथे जॻहियुनि ते जिथे वञे त असांखे अलाह साईं चए थो अफ़ला यतदब्बरून अल क़ुरान अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा छा हिननि जे दिलनि ते ताला लॻी विया आहिनि छो नथा क़ुरान जो तदब्बुर कनि छो नथा क़ुरान खे सम्झनि छो नथा हिन खे कोशिशि कनि त हिननि जा मौजिज़ा ॾिसनि त असां क़ुरान जी हिकिड़ी ॿ आयत पढ़ी ऐं कोशिशि कंदा हुन तर्जुमो बि कयूं तअम्मुल बि कयूं तदब्बुर बि कयूं त हीअ जेको अॼु जेके असांखे आयत 18 आयत आहे 18 खां हेठि जेके सूरत नूर में असीं शुरू कयूं जेके आयतूं आहिनि जेके सभु उम्मुल मोमिनीन आयशा जे बारे में उन जी पाकाई में उन्हनि जी बराअत में जेके मुनाफ़िक़नि ॻाल्हि हलाई ऐं काफ़िरनि ॻाल्हि हलाई त नबी करीम जी घरवारी उम्मुल मोमिन आयशा बुराई में पई आहे तो बि अल्लाह साईं माफ़ु करे इहे लफ़्ज़ चवण बि न खपे पर अल्लाह ताला उन जे बारे में क़ुरान में काफ़ी आयतूं के उलमा जीअं चवनि था त तक़रीबन 60 आयतूं ऐं के चवनि था त घटि आहिनि इन खां पर ॾिसो न हिकिड़ी आयत बि असांजे लाइ काफ़ी आहे ऐं हीअ आयत जेके 18 आहे असां हीअ साॻी हुन सिलसिले में मथां हलूं बि था त हिते अल्लाह ताला असांखे चए थो अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम इन्नल लज़ीना युहिब्बून अन तशिअ अल फ़ाहिशतु फ़िल लज़ीना आमनू लहुम अज़ाबुन अलीम फ़िद दुनिया वल आख़िरह वल्लाहु यअलम व अंतुम ला तअलमून लौला फ़ज़्लुल्लाहि अलैकुम व रहमतुहु व अन्नल्लाह रऊफ़ुर रहीम वलौला फ़ज़्लुल्लाहि अलैकुम व रहमतुहु व अन्नल्लाह रऊफ़ुर रहीम अल्लाह ताला हिते असांखे चए थो त इन्नल लज़ीना युहिब्बून जेके उहे आहिनि जेके गिलाउनि में शामिल आहिनि ऐं जेके रुगो उन्हनि जो कमु इहो आहे गिलाउनि जी ॻाल्हियूं करण में ऐं उन्हनि खे मज़ो ईंदो आहे त फलाणी रंडी आहे फलाणी सां खरियल आहे फलाणी हीअड़ी ख़राबु आहे फलाणे जी दोस्त आहे इहे उन्हनि खे ॻाल्हियूं जेके वणंदियूं आहिनि अल्लाह ताला हिन असांखे ॿुधाए थो उन्हनि जी सिफ़त इन्नल लज़ीना युहिब्बून जेके उहे माण्हू आहिनि जंहिंखे अहिड़ियूं ॻाल्हियूं उन्हनि खे वणनि थियूं अन तशिअ अल फ़ाहिशा जेके मोमिननि जे विच में रुगो इहे ॻाल्हियूं कनि था ऐं इहे इज़हार कनि था त अन तशिअ अल फ़ाहिशा बुराइनि जूं ॻाल्हियूं उन्हनि खे वणंदियूं आहिनि जीअं दुन खां वठी हेठि हुननि जी ॻाल्हि जेके शुरू थींदी त सभिनि जा कन खुली पवंदा वाह वाह कंदा हा यार ॻाल्हियूं अहिड़ियूं ॿुधा उहे छा आहिनि उन्हनि जे बारे में अल्लाह साईं चए थो दुनिया चए थो इन्नल लज़ीना युहिब्बून अन तशिअ अल फ़ाहिशा जेके चाहिनि था ऐं उहे ॻाल्हियूं उन्हनि खे वणनि थियूं बुराइनि जूं अन तशिअ अल फ़ाहिशा फ़िल लज़ीना आमनू ईमान वारनि जे विच में इहे ॻाल्हियूं आणनि घुसाइण अल्लाह साईं चए थो लहुम अज़ाबुन अलीम उन्हनि जे लाइ वॾो अज़ाब अलीम अज़ाब आहे ॾुखियो अज़ाब आहे फ़िद दुनिया वल आख़िरह दुनिया में बि ऐं आख़िरत में बि दुनिया में बि अल्लाह साईं उन्हनि खे अज़ाब ॾींदो ऐं आख़िरत में बि वरी अॻिते अल्लाह साईं चए थो वल्लाहु यअलम व अंतुम ला तअलमून अल्लाह खे ख़बर आहे तव्हांखे का ख़बर कान्हे वलौला फ़ज़्लुल्लाहि अलैकुम अल्लाह साईं चए थो जे मुंहिंजो करम तव्हां ते न हुजे व रहमतुहु ऐं रहमत न हुजे व अन्नल्लाह रऊफ़ुर रहीम अल्लाह साईं इहा आख़िरी आयत इहा असांखे छो ॿुधायो ईअं त रहमत करणु छो जो के मोमिन बि इन में मुलवस थी विया के मोमिन बि फासी विया इन्हनि गिला में जेके जीअं हसान बिन थाबित हो या मिस्ताह अबू बकर सिद्दीक़ जो मासात उहो बि इन ॻाल्हि में फासी वियो मोमिन हो बदरी हो बद्र जे जंग में शुरू यानी मुजाहिद हो त उहो बि उन में फासी वियो त ॾिसो इहे गिलाउनि में काफ़ी सुठा माण्हू बि अची विया त अल्लाह साईं चए थो त मां उन्हनि खे पंहिंजी रहमत में उन्हनि खे आंदो ऐं जेके मुनाफ़िक़ आहिनि जेके उन्हनि जंहिंजा दिलियूं अंदरि कारियूं लॻियूं पियूं आहिनि ऐं मुनाफ़िक़ उहे जेके चाहिनि था त नबी जे घर खे गिला में शामिलु कयूं त माण्हू दीन खां परे थियनि नबी करीम खे परेशानी बि ॾियूं इन्नल लज़ीना युहिब्बून अन तशिअ अल फ़ाहिशा जेके बि बुरायूं उन में उलमा जो क़ौल आहे त नबी जी बुराई जी इहा ॻाल्हि हुई पर क़यामत ताईं केर बि बुराइनि जी ॻाल्हियुनि में मज़ो हुनखे ईंदो त उहो मुनाफ़िक़नि मां आहे ऐं उन्हनि जे लाइ बि अल्लाह साईं हिते चए थो वलहुम अज़ाबुन अलीम इहो अज़ाब सिर्फ़ु पहिरियनि जे लाइ न हो पछाड़ियुनि जे लाइ बि जेको बि हूंदो जेको बि जंहिंखे बि इन्हनि ॻाल्हियुनि में मज़ो ईंदो बुराइनि जी ॻाल्हियुनि में वेही रुगो कचहरी कंदा त फलाणी ख़राबु आहे फलाणी हीअड़ी आहे फलाणी
यानी इहे रुगो जेके ॻाल्हियूं कंदो अलाह साईं चए थो उन्हनि जे लाइ लहुम अज़ाबुन अलीम। छो फिल्लदीन आमनू, जेके बि ईमान वारा उन्हनि जी गिला करण में इहे शामिलु इहा आहे त उन्हनि जे लाइ बि आहे। सो तंहिंजे करे उलमा चवनि था त जेको बि गिलाउनि में वेहंदो कचहरी में किथे बि त हिन ते जेको उन्हनि जो त फ़ैसिलो थी वियो त हू कुफर में पइजी विया ऐं मुनाफ़िक पइजी विया ऐं नबी करीम खे अलाह साईं झलियो त उन्हनि जे लाइ माफ़ी बि न घुर। उन्हनि खे माफ़ी घुरण खां बि अलाह साईं नबी करीम खे झले छॾियो। उन्हनि जे लाइ अलाह ताला हुकुम करे छॾियो नबी करीम तूं हुननि जी जनाज़े जी निमाज़ बि न पढ़, छो जो उहे तुंहिंजे घर जी गिला कई अथनि, नबी जी घरवारी जी गिला कई अथनि, नबी करीम खे परेशान कयनि। पर ही क़यामत ताईं अहकाम जेके हुकुम लही विया इहे बि अबू बकर जे घर जे फ़ज़ाइल मां शामिलु थिया त जेके गिला में शामिलु थींदो उन्हनि खे कोड़ा लॻंदा, जेके हुननि खे शाहिदी न मिलंदी उन्हनि खे कोड़ा लॻंदा, ऐं जेके ॻाल्हियूं कंदा सिर्फ़ु कचहरी कंदा अहिड़े बुराइनि में त उन्हनि जे लाइ लहुम अज़ाबुन अलीम फ़ि दुनिया में बि ऐं आख़िरत में बि। वल्लाहु यअलमु व अंतुम ला तअलमून। अलाह साईं चए थो मूंखे ख़बर आहे जंहिंजी दिलि में बुराई एतिरी आहे ऐं कुफ़्र आहे ऐं जेके मुनाफ़िक़ मिड़ई जेके मुसहाबी हुआ ऐं उन गिला में शामिलु थी विया उहे उन्हनि जे लाइ अलाह साईं रहमत वसाई। जेके सहाबी शरीफ़ हुआ बसि उन्हनि में ॻाल्हियूं ॿुधी ऐं उन्हनि जे चकर में अची विया त उन्हनि खे कोड़ा लॻनि त वरी इहो कमु न थिए। केर बि जेके गिला किथे ॿुधे त माण्हू भॼी वञे, चओ भाउ असांजो छा वञे, पंहिंजे कन पाक कनि ऐं पंहिंजी ज़ुबान पाक कनि ऐं दिलि साफ़ु कनि मोमिननि जे लाइ। छाजे लाइ असीं ॿियनि जे गिलाउनि में पऊं, असां पाण गुनाहगार घटि आहियूं, असांखे गुनाह घटि आहिनि, जा असांखे टेम कोन्हे जो अलाह जो ज़िक्र कयूं, वेही सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह ला इलाहा इल्लल्लाह अल्लाहु अकबर माण्हू पढ़े, दुरूद नबी करीम ते सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते पढ़े, हदीसूं पढ़े, किताब पढ़े, क़ुरान जो दौर करे त इहो हुन जे लाइ घटि आहे। इहो जे इंसानु ख़ुलूस नियत सां कंदो त क़यामत ॾींहुं कमाए वेंदो। वेही असां इन जे दौरान वेही माण्हू वेही रुगो गिलाऊं करे भई फ़लाणो नंढो आहे, फ़लाणो वॾो आहे, फ़लाणो कारो आहे, फ़लाणो मंडो आहे, या ही रंडी आहे, या ही किनी आहे, पोइ त ॾिसो इन्हनि में इंसानु शैतान त ॾाढो ख़ुशि थींदो। शैतान इन शइ में त राज़ी आहे ऐं शैतान त चवंदो त अहिड़नि मुसीबतुनि में हिन मुस्लमाननि खे मां फासायां त दोज़ख ॾे हलनि मूंसां गॾिजी, मां अकेलो छो वञा। छो तंहिंजे करे अलाह साईं हिते चए थो इन्नल लज़ीन युहिब्बून, उहे जेके उन पसंदि कंदा आहिनि अहिड़ी शयुनि खे त ही गिलाऊं हलनि रंडियुनि जूं, मायुनि जूं, बुछड़ाइनि जूं, मोमिननि जे विच में इहे ॻाल्हियूं आणियूं। इन्नल लज़ीन युहिब्बून, जेके चाहिनि था इहे शयूं, जंहिंखे उन्हनि खे पसंदि अचे थी इहा शइ, अन तशीअल फ़ाहिशा, बुराई माण्हुनि जे विच में वधी वञे, छो जो पाण बुरा आहिनि, हू अकेला नथा चाहिनि त असीं अकेला बुरा हुजूं, बाक़ी सभिनि में इहा मुसीबत हुजे। अन तशीअल फ़ाहिशा फ़िल लज़ीन आमनू, उहो ईमान वारनि जे विच में इहे ॻाल्हियूं अची वञनि त फ़लाणो घर बि ख़राबु आहे, फ़लाणो घर बि ख़राबु आहे, फ़लाणो घर बि ख़राबु आहे, बाक़ी तुंहिंजो घर पाक आहे, तव्हां खीर जा धोतल आहियो। सो इहा उन्हनि वञी अलाह साईं उन्हनि जे बारे में चए थो इन्नल लज़ीन आमनू इन्नल लज़ीन युहिब्बून अन तशीअल फ़ाहिशतु फ़िल लज़ीन आमनू लहुम अज़ाबुन अलीम, उन्हनि जे लाइ अज़ाब वॾो ॾुखियो आहे, वॾो अज़ाब आहे। अज़ाबुन अलीम फ़ि दुनिया वल आख़िरत, दुनिया में बि अलाह साईं उन्हनि खे अज़ाब ॾींदो। जे माण्हुनि जा ऐब तूं कढंदे त तुंहिंजा ऐब बि निकिरंदा, मां बि जे ऐब ॿियनि जा कढंदुसि त अलाह साईं मुंहिंजा ऐब बि कढंदा। सहाबी चवंदा त असांजा ऐब ज़ाहिर न थिया। ताबई हिकिड़ो चए पियो, हुनजो बक़ूल आहे त जेॾीमहिल असीं ॿियनि जा ऐब ज़ाहिर कया त अलाह साईं असांजा बि ऐब ज़ाहिर करे छॾिया, त सभु कंहिं में ऐब आहिनि, सभु को गुनाहगार आहे। त हीअ ॾिसो न हिते चए थो फ़ि दुनिया वल आख़िरा, आख़िरत में बि हिसाब अलाह साईं वठंदो इन शइ जो, पर दुनिया में बि बुछड़ाई तोसां थींदी, जो तूं ॿियनि जी बुछड़ायूं या बुरायूं खणी बि हुजनि, तुंहिंजो छा वञे। तूं हाकिम आहीं, तूं अमीर आहीं, तूं वज़ीर आहीं, तूं जज आहीं, या तूं ऑफिसर आहीं, तूं छा थो करे सघीं। जे तुंहिंजे का शइ में हथ में आहे त पोइ कानून सां तो हुननि खे बीहार, जे न थई त तूं ख़ामोश रह, तुंहिंजो छा वञे। वल्लाहु यअलमु व अंतुम ला तअलमून, अलाह खे ख़बर आहे दिलि कंहिंजी साफ़ आहे ऐं केरु इस्लाह करणु चाहे थो ऐं केरु सिर्फ़ु पंहिंजी लज़त ज़बान ऐं अंदरु कारो जेको आहे इंसानु अंदरु दिलि कारी आहे त उहो चाहे थो त बसि बुराइनि जूं ॻाल्हियूं हलनि। जे बुराइनि जूं ॻाल्हियूं हलंदो हुननि जा कन खुली पवंदा।
जे भलियूं ॻाल्हियूं हलंदियूं त हुनजी दिलि सफ़ा सोढ़ी थी वेंदी ऐं हुनखे ॻाल्हि वणंदी कान। अलाह रसूल जी ॻाल्हि हलंदी त भॼी वेंदो, छो जो शैतान हुनजे अंदरि सीने में अखेरा ठाहे वेठो आहे। इहा शइ हुनखे पसंदि न ईंदी, खणी छा बि करी। तंहिंजे करे इहा अलाह ताला असांखे इन शइ खां झले थो। लौला फज़लुल्लाह अलैकुम रहमतु, अलाह साईं जो फज़ल ऐं करम जे न हुजे, वअन अल्लाह रऊफ़ुम बिल इबाद, अलाह साईं रहम करे थो पंहिंजे मख़लूक सां, त जे इहो जे न हुजे असां सां त अलाह असांखे सभिनी खे दोज़ख में विझे ऐं अलाह खे का शइ रुकावट वारी कान्हे। इहो सभु उम्मुल मोमिनीन आयशा जी बराअत जे बारे में, ही सभु आयतूं उन्हनि जे उम्मुल मोमिनीन आयशा जे बारे में आयूं त हुन गुनाह न कयो आहे, हुन इन ॾोह में न पई आहे। ऐं ही जेके मुनाफ़िक़ शुरू उबई बिन सलूल जेके शुरू थिया ऐं ॻाल्हियूं करण में हुते वेही कचहरी कयनि ऐं गिला हलाइण में शुरू थी विया, त अलाह से हुननि जे बारे में इहो सभु मुनाफ़िक़नि जो कुफ़र जो आयतूं ॿुधाईं। ऐं हू जंहिंमहिल मरी बि वधनि हुनजे जनाज़े नबी करीम चए पियो मां पढ़ा, मुंहिंजो उम्मती आहे, पर अलाह से हुनखे झले छॾियो ऐं हुनखे चई त हुनजे लाइ दुआ बि न कर, इस्तिग़फ़ार बि न कर। नबी करीम जी दुआ वॾी शइ आहे, जे हुनजे लाइ दुआ घुरे त हू बची वञे। पर ॾिसो नबी बि रहम दिल केॾो आहे, उनजे घर जी गिला कई, पर ॾिसो वरी बि नबी करीम चए पियो त मां उनजे लाइ माफ़ी अलाह खां घुरां, माना अलाह साईं माफ़ु करेसि। तंहिंजे करे इंसानु कोशिशि करे त इन्हनि ॻाल्हियुनि खां बचे ऐं गिलाउनि खां बचे। छो तुंहिंजो कमु आहे त रुॻो माण्हुनि जी गिला करी, तोखे ॿियो कमु कोन्हे जो माण्हुनि जी भलायूं यादि करे, न रुॻो बुरायूं यादि करे। तुंहिंजो इहो कमु आहे इंसान जो शरीफ़ हुजे, साफ़ु सुथिरो हुजे, ज़ुबान जो, जान जो, सभु शइ जो। इंसानु हूंदो आहे जो मखीअ जो मखु हूंदो आहे, हर गुलनि ते वेहंदो आहे, हर सुठी शइ खाईंदो आहे ऐं हर भली शइ पीअंदो आहे, पोइ वरी माखी बि कढंदो आहे। ऐं जेके मखु हूंदी आहे उहा भलनि शयुनि खे छॾे रुॻो किन जे मथां किरंदी आहे ऐं ढूंढ जे मथां किरंदी आहे। तंहिंजे करे इंसानु पाण ॾिसे पंहिंजी जॻह किथे अथसि ऐं इन मां सोचे सघे थो त मां केॾे वेंदुसि ऐं कहिड़ो आहियां। अॻियनि जे ॾिसो हाल जेको किसा आहिनि उन्हनि जा असीं ॿुधूं था। जीअं ख़ुलफ़ा राशिदीन जी किताब में आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुनिया जे वञण खां पोइ ख़लीफ़ो थियो उमर अबू बकर सिद्दीक़, त सुबुह जो सवेल सिज उभरण खां निमाज़ फज्र पढ़ी ऐं जल्दी अबू बकर सिद्दीक़ पंहिंजे घर वियो ऐं हिकिड़ो छॿो वॾो खयईं जंहिंमें लटा ऐं खणी जल्दी बाज़ार ॾे निकितो। त अबू बकर उमर ऐं उबैद बिन जर्राह, अबू उबैद आमिर बिन जर्राह जेको ख़ज़ाने जो अमीर हो, इहे ॿई हिन जे पोयां लॻा त केॾे थो वञे। ॾिठनि घर मां छॿो वॾो खयों अथसि लटनि जो ऐं बाज़ार ॾे भॼंदो थो वञे। अॻियां बीठो थियो उमर, चयईंसि या अबू बकर सिद्दीक़ केॾे थो वञे एतिरो तकिड़ो? चईं बाज़ार ॾे। चईं छा थो करीं बाज़ार ॾे? चईंसि त मां वञा थो बाज़ार में कपिड़ा विकिणंदुसि, मां पंहिंजे अहल औलाद खे खाराइण पीआरण जो किथां खाराईंदुसि। त हज़रत उमर चयईसि जा अकमा यशग़िलुक, तोखे हींअर उहा ड्यूटी मिली आहे जेकी वॾी ड्यूटी आहे, हाणे तूं इन कम जे लाइ वांदो न हूंदे? त नबी करीम अबू बकर सिद्दीक़ चयोसि या उमर, पोइ मां पंहिंजे घर वारनि खे छा खाराईंदुसि, त मां घर वारनि जो ख़र्चु केॾांहुं कंदुसि? त उमर चयो अबू उबैदा, त तोखे मां चवां पियो त हिन अबू बकर खे कुझु पघार ॾियूं त इन कम जे लाइ फ़ारिग़ थिए। त अबू उबैदा खे चयईं त तूं ईअं कर, हिन जे लाइ पघार शुरू कर, त हीउ कमु छॾे बाज़ार में वेहंदो त हिन जो उम्मत जा सॼो कमु केरु कंदो? अहवाल अल मुस्लिमीन जेको आहे उहो केरु संभालींदो? त हिते अबू बकर खे चवनि त हीउ सभु घर छॾे आ ऐं तुंहिंजी अॼु खां वठी पघार शुरू आहे। तोखे पंहिंजे घर जो जेतिरो ख़र्चु खाइण पीअण जो असीं तोखे ॾींदासीं। ऐं ख़िलाफ़त ते वेठो हुई, नबी जी उम्मत जी संभालण जे लाइ वेठो हुई। त पोइ अबू बकर वियो, पंहिंजे कपिड़ा छॾायो घर ऐं मस्जिद वञी वसाईं। उते वञी वेठो त माण्हुनि जी जेके ख़िलाफ़ आहे जेके शयूं अचनि उते ॿुधनि। ॾिसो न ख़लीफ़ो हो पघार खां बिना, पर हुनजे लाइ पघार शुरू कयनि त बाज़ार ॾे न वञे। अल्लाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए जो इन्हनि जे क़दमनि ते हलूं। हदा वल्लाहु अअलम, सल्लल्लाहु अला सय्यिदिना मुहम्मद।